वतो उल्लिम लिगैर दीन मानो इल्म पढ़ंदा दुनिया कमाइण जे लाइ व अता अर्रजुल इमरातहु मर्द माइन जा मुरीद थी वेंदा व अक उम्महु माउन जी नाफरमानी कंदा व अदना सदीकहु दोस्त सां कुल्लो कुल्ले में मिलाईंदा पर व जफ़ा अबा पंहिंजे पीउ जी बेइज़्ती कंदा व रफ़ातिल अस्वाद फिल मसाजिद मस्जिदनि में गोड़ हूंदो शोर हूंदो कब्ज़ा हूंदा इहे असांजी आहे तव्हांजी न आहे ऐं क़ुर थो चए अनल मसाजिद लिल्लाह मस्जिदूं सभु अलाह जूं आहिनि व ज़हरतिल कियानात वल मआज़िब ॻाइण वॼाइण जो आवाज़ जाम थी वेंदो मस्जिदनि जे मिंबर ताईं ॻाइण पहुची वेंदो अॻे आलिम इहा हदीस ॿुधाईंदा असां सोचींदा हाणे मस्जिद में मिंबर ते मेहराब में निमाज़ पियो पढ़ाए उते जेको आहे मोबाइल ते घंटी पई वॼे इशारो करी हा उॾामी अचां हा पेट्रोल पियल अथई छा वला मानत मगनम ॻाइण वॼाइण जो सामान जाम थी वेंदो नबी साईं थो फरमाए वकान रईसुल क़ौम अर्ज़लुम बेकार माण्हू खे क़ौम जो सरदार चूंडींदा व उकरिम रजुल मखाफ़त शर्री लोफरनि खे माण्हू साईं साईं कंदा वलोइन आख़िर हादिलो उम्मत अव्वलहा इन उम्मत जा पोयां माण्हू पहिरियनि दीनदारनि ते लानतूं कंदा व शुरबतिल ख़ुमूर शराब खे शरबत सम्झी पीअंदा अल्लाह जे रसूल फरमायो जॾहिं तव्हां में इहे 15 ख़राबियूं ईंदियूं त पोइ 5 अज़ाब ईंदा कहिड़ा कहिड़ा पहिरियों अज़ाब ज़लज़ला अथनि ज़मीन खे लोॾियो वेंदो व मसखनि तव्हां जूं शक्लियूं तब्दील थी वेंदियूं वरीअनि हमरा ॻाढ़े रंग जा तूफ़ान ईंदा व ख़सफ़नि तव्हांखे ज़मीन में ॻिहायो वेंदो साईं जन तस्बीह कढी फरमायूं जे धाॻो टुटी पए मणी पोयां मणियो मणी पोयां मणियो मणी पोयां मणियो किरी पए ईअं हिन उम्मत जे मथां अज़ाब कड़की पवंदा जीअं हाणे थियो आहे मस जेको आहे माकड़ मां जान छॾाईसीं त वरी कहिड़ो न इहा अलाह जी पकड़ आहे हुज़ूर फरमाए जॾहिं पूरी उम्मत अलाह जे दर ते तौबा करे जो यूनुस अलैहिस्सलाम जी क़ौम जॾहिं अलाह जो अज़ाब आयो त सॼी क़ौम पाण त निकिता पर ढोरनि खे बि मैदान ते कढियऊं एॾो रुना एॾो रुना एॾो रुना जो उन्हनि जी तौबा अलाह खे वणी वई अलाह पाक आयल अज़ाब उन्हनि जे मथां टारे छॾियो इन जे करे अलाह जे अज़ाब खे मज़ाक न आहे बनाइणो जे असांजे माण्हुनि हिन मामले खे मज़ाक बनायो आहे त भई कहिड़ो न कुझु इन जे करे इन खां जेके गवर्नमेंट एहतियाती तदबीरूं ॿुधाए पई त मासे इस्तेमालु कयो पंहिंजे हथनि खे बार बार धो निछ अचे त पंहिंजे वात खे कपिड़ो ॾियो न त हथु ॾियो इहे शयूं असांखे शरीयत पहिरियों सेखारियूं हे ॿात असांजा छो रखिया विया हे सॼो आहे हे खॿो आहे खॿो हथु बाथरूम में इस्तेमालु कयो सॼो हथु खाइण पीअण में इस्तेमालु कयो तव्हां त गिलाज़ त बीमारी तव्हांजे वेझो न अचे हुज़ूर फरमाए अतुहुरु शतरुल ईमान पाकाई अधु ईमान आहे अनिज़ाफ़त मिनल ईमान सफ़ाई अधु ईमान आहे जेकॾहिं असां शरीयत ते अमल कयूं किरोना त छा पर किरोना जी माउ बि असांजे वेझो कोन ईंदी इन जे करे सिंध गवर्नमेंट साईं मुराद अली शाह तमामु बहितरीनु इंतिज़ामात कया आहिनि वज़ीर आज़म जे जाइ ते मुराद अली शाह खे वज़ीर आज़म हुजणु खपे हा अलाह खां दुआ आहे अलाह असांजे मुल्क जी असांजे सिंध अमर जे मारूअड़नि जी किरोना खां हिफ़ाज़त फरमाए रब्बना अतमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाहुम्मा फातिर अस्समावाति वल अर्ज़ अंत वलियुना फिद दुनिया वल आखिरह तवफ़्फ़ना मुस्लिमीन व अलहिक़ना बिस्सालिहीन रब्बि इग़फिर वरहम्ना अंत खैरुर राहिमीन अल्लाहुम्मा इन्ना असअलुका ईमानन कामिला व यक़ीनन सादिक़ा व इल्मन वासिआ व अमलन मुतक़ब्बला अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फी नुहुरिहिम रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना अल्लाहुम्मा इन्नी ज़लमतु नफ़्सी ज़ुल्मन कसीरा वला यग़फिरु ज़ुनूब इल्ला अंत वला यग़फिरु ज़ुनूब इल्ला अंत ऐ अल्लाह पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा असांजे कमनि कोताहियुनि खे माफ़ फरमा कोरोना वायरस का पूरी उम्मत की हिफाजत फरमा, पूरी दुनिया की हिफाजत फरमा। पूरी उम्मत परेशान है, ये उम्मत जिला अल्लाह जो रसूल अरफात में रुनो परेशान है। इन वबा में पूरी उम्मत की जान छड़ा, पूरी उम्मत मुस्लिम की हिफाजत फरमा, खुसूसन असांजे मुल्क पाकिस्तान की हिफाजत फरमा, खुसूसन असांजे सिंध मर्जा सिंधी मारवाड़ा
ऐं अल्लाह हिन वायरस खां ॾाढो परेशान आहिनि ऐं अल्लाह तूं 70 मज़लूम माण्हुनि खां वधीक प्यारु कंदो आहे ऐं करीम रब असांजी दुआउनि खे क़बूल फरमा कोरोना वायरस खां पूरी उम्मत जी हिफ़ाज़त फरमा नंढनि खे बि महफ़ूज़ फरमा वॾनि खे बि महफ़ूज़ फरमा मर्दनि खे बि महफ़ूज़ फरमा औरतुनि खे बि महफ़ूज़ फरमा अल्लाह हिन खे पकड़जण खां बचा जिन में आई आहे अल्लाह उनखे सिहत अता फरमा बाक़ियुनि जी बि हिफ़ाज़त फरमा असांजे कमनि कोताहियुनि खे माफ़ फरमा या अल्लाह ही तुंहिंजे अज़ाब जे चाबुकनि मां हिकिड़ो चाबुक आहे असां सम्झूं नथा सुधरूं नथा ऐं करीम रब पूरी उम्मत जे तरफ़ां असांजे हिन दुआ खे क़बूल फरमा हिन दुआ खे कफ़ारो बना वॾेरे मोहम्मद रहीम खे सिहत अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा शफ़ाए कामिल आजिल नसीब फरमा इस्पतालुनि खां बचा मरीज़नि जे हक़ में असांजूं दुआऊं क़बूल फरमा अल्लाह मरीज़नि जे हक़ में दुआऊं क़बूल फरमा आले रसूल जे सदके असाबे रसूल जे सदके मदीने वारे साईं जे सदके ऐं अल्लाह जंहिं काबे में पूरी काइनात तोखे परचाइण अचे उहो काबो बि अल्लाह हिन वायरस जे करे बंदि थी वियो लखे किरोड़े इंसान तुंहिंजे हबीब जे रोज़े ते दुरूद और सलाम पढ़णु अचनि ऐं अल्लाह तुंहिंजे हबीब जो रोज़ो बि ख़ाली पियो अल्लाह असांखे ॾींहं किरता न ॾे ऐं करीम रब पंहिंजे काबे खे आबाद फरमा पंहिंजे हबीब जे दरबार खे आबाद फरमा मरीज़नि जे हक़ में असांजूं दुआऊं क़बूल फरमा अयूब अलैहिस्सलाम जी शफ़ाअत जे सदके इमाम सज्जाद बीमार जे ऐं अल्लाह इन्हनि बीमारियुनि जे सदके असां सभिनी खे सिहत अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा असां सभिनी जे हथड़नि खे ख़ाली न मोटा सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।